मटियारी जे अॻूणे ज़िले काउंसिल चेयरमैन मखदूम फखरالزمان मखदूम चयो आहे त वफ़ाक़ सिंध जी मिल्कियत ॿेटनि ऐं सिंध जी मादियात ते कब्ज़ो करे सिंध जी अवाम जे हक़नि ते धाड़ हणी रही आहे। हिक पासे वफ़ाक़ सिंध जी मिल्कियतुनि ते कब्ज़ो करे रही आहे त ॿिए पासे सिंध जा दुश्मन मज़हबी आलमनि खे टारगेट करे क़त्ल पिया कनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन टाउन कमेटी मटियारी जा ऑफिसरनि ऐं पीपी अॻवाणनि जे गॾियल इजलास में कयो। हुन मौक़े ते मखदूम फखरالزمان टाउन कमेटी मटियारी में शहरियुनि खे सहूलियतूं फराहम करण लाइ 10 रुकनी कमेटी जोड़ी। मखदूम फखरالزمان अॻूणे ताल के नाज़िम मटियारी सैयद सोधल शाह हाशमी खे कमेटी जो सरबराह मुक़रर कयो। कमेटी मेंबरनि में हाजी कमर मेमन, मुनीर अहमद ख़ासखेली, हाजी परवेज़ अली मेमन, सैयद शुजा मोहम्मद शाह हुसैनी, इंजीनियर अमजद अली मेमन, महफूज़ अली जोमाणी, डॉक्टर ज़ाहिद हुसैन मेमन, वज़ीर हुसैन मेमन ऐं सहाफ़ी मुनव्वर अली दायो शामिल आहिनि। हुन मौक़े ते टाउन मटियारी एडमिनिस्ट्रेटर अब्दुल मजीद ज़ोहराणी, फ़कीर हुसैन अली जाफ़री, गुलाम अकबर भुट्टो, लाल मोहम्मद मांगवानो, काज़ी लाइक मोहम्मद हाशिम समो ऐं ॿिया अॻवान मौजूद हुआ।